नमो शारदा माता विद्या प्रदेवी करो मेद मेधाओ यथा सहस्रेणी करो नस्तमवाद शांता हरो आप सारे दुर्योधन दुर्जन मरण गगन एक रतन सुख सदन गोधन गर्जन और रतन सन्मान जब आए संतोष जब आए कसन तरे कसन तरे
संगत एक पवित्र बाणी भगत नाम देव की बाणी जने जने भी भगतन नाम जप्या नाम सामर्थी रखिया ऐड़ी रुचि रखिया जो दुनिया का दूर दुनियादारी जो त्याग करे परिवार सा रुचि न रखे परमात्मा सा रुचि रखे अज भी ताईं ॾिसो असीं उन्हनि जा नाला गायूं था कॾहिं इहो वीचारियो त उन्हनि छा कयो जो उन्हनि जो असीं नाम ॻायूं था उन्हनि जो नाम जपियूं था कहिड़ो कारण आहे जो गुरु नानक खे घर घर में यादि कयूं था कहिड़ो कारण आहे जो कबीर जा दोहा असीं ॻायूं था नामे जी बाणी ॻायूं था सैनो सतनो रविया मीरा शबरी क्यों कारण कुछ तो वीचारियो उनजे पोयां हिकिड़ो ई कारण आहे उन्हनि दुनिया सां प्रीत कोन रखी धन दौलत सां प्रीत कोन रखी उन्हनि प्रीत रखी परमात्मा सां जीव खे धन दौलत जो ख़बर न छो अभिमान थी थो पवे हिकिड़ो सेठ आहे शहर में धन दौलत भी ॾाढी आहे पर संतनि जी सेवा बि कंदो आहे संतनि जी सेवा करे थो पर उनखे मन में गुमान आहे अभिमान आहे त मां त सेवा कयां हिकिड़े ॾींहुं हिकिड़ो संत आयो आहे उनजी सेवा करे उनखे भोजन खाराए संत वेठो आहे विदाई समारोह आहे विदाई थींदी जीअं वेठो त संत जे अॻियां पंहिंजे माल इस्वाल जो ढंढोरो पियो साईं मां नियम सां नेता प्रति संतनि जी सेवा कंदो आहियां सुठी ॻाल्हि मूंखे हेॾो धन दौलत आहे मूंखे एतिरा मकान आहिनि मुंहिंजा एतिरा प्रतिष्ठान आहिनि मूंखे एतिरियूं गाॾियूं आहिनि वार वार फिरिया संत ॾिठो हिन जे अंदरि में अहंकार अची वियो ऐं बाणी संतो हर जी अहंकार में भाव बस ई कमी आहे जिते अहम अची वियो जिते अभिमान अची वियो पोइ हुनजो नास पाई निश्चित वार वार जो दोहराए पियो संत चएसि थो भई तोखे वर्ल्ड जो नक्शो हूंदो शायदि ग्लोब चवंदा आहिनि हा साईं आहे उहो खणी आ उहो खणी आहे जे कागज़ ते हुजे त कागज़ ते ई खणी आहे साईं आहे बि ऐं कागज़ ते बि आहे खणी आहे संत चए थो भई ही छा आहे सॼो चए थो सॼो संसार इनमें तोखे भारत वर्ष ॾिसण अचे थो बिल्कुल अचे थो गिलोब में ॻोल्हे ॻोल्हे में भारत वर्ष ॾेखारे
भारतवर्ष ॾिसण अचे थो, हिन में तुंहिंजो शहर ॾिसण अचे थो जिते तूं रहंदो आहीं। हा साईं, लश्कर में ॾिसण में तुंहिंजी भोपाल किथे आहे, बयार किथे आहे, जिथे ठाहे ॾेखारे। इन में तोखे तुंहिंजो घर ॾिसण अचे थो, कई नयूं तकनीकूं थी वियूं आहिनि। ठीकु आहे, तोखे पंहिंजो घर बि ॾिसण अचनि गूगल ते, तोखे पंहिंजा दुकान ॾिसण अचनि था त किथे किथे आहिनि, जांचे थी सघूं। तोखे पंहिंजूं गाॾियूं ॾिसण अचनि थियूं, किथे किथे बीठियूं आहिनि, किथे तुंहिंजी कार आहे, किथे तुंहिंजी मोटरसाइकिल आहे, किथे तुंहिंजी स्कूटर आहे। ठीकु आहे, तुंहिंजो परिवार ॾिसण अचे थो, तुंहिंजी ज़ाल किथे बीठी आहे, तुंहिंजो पुटु किथे आहे, तुंहिंजी धीउ किथे आहे। छो चए थो साईं, अनगिनत जीव आहिनि संसार में, अनगिनत शहर आहिनि, अनगिनत प्रतिष्ठान आहिनि। अरे जॾहिं संसार में अनगिनत आहे त तोखे अभिमान छा थिए आहे त मूं वटि धन आहे, दौलत आहे। तूं त कीड़े मकोड़े वांगुरु आहीं थो, जहिड़ा त अरबे खरबे आहिनि संसार में। नानक परे परींदा, तूं छाते अभिमान थो करे, तूं छाते आहीं थो करी, तुंहिंजा ॾिठो छा आहे, तुंहिंजा कयो छा आहे, कुझु बि कोन कयो। तूं छा थो सम्झी मां हिकु संत खे भोजन खारायो या किन टोड़नि खे भोजन खारायो त मां छा थी वियुसि? न, तूं भुला। ये अॼु जेके नियम विर्त तीज त्योहार असीं मनायूं था, हुनजे पोयां कोई त राज़ आहे। जीअं अॼु नवमी जी, अॼु जी नवमी खे कते जी शुक्ल पक्ष जी कतीअ जी नवमी, जंहिंखे अक्षय नवमी भी चवंदा आहिनि ऐं आवला नवमी भी चवंदा आहिनि। आवला नवमी ते विशेष करके लक्ष्मी माता, भगवान विष्णु ऐं शंकर भगवान जी उपासना है। ये छोटी नवमी मनाए वञनि, छोटा त्योहार मनाया वञनि, उनजे पोयां राज़ आहिनि। जे असीं हुन में हाज़िरी करियूं था, असीं सेवा कयूं था, असीं वंदना कयूं था, नमन कयूं था, त असांखे हुनजो फल मिले। लक्ष्मी माता पूजा करण चाहे थी, वीचार कई किथे पूजा कयां, ॾिसे थी हिकिड़ो आंवले जो पेड़ आहे, आंवले जो वृक्ष आहे, उनजे हेठां वेही भगवान विष्णु खे विहारियो अथई, भगवान शंकर खे विहारियो अथई, ॿिन्ही जी पूजा करे। ॿियो आंवले जे पेड़ जे अॻियां रसोई ठाहे थी, रसोई ठाहे ऐं आंवले जे पेड़ जे हेठां नारायण भगवान शंकर भगवान खे भोजन खारायो, जंहिंते इष्टदेव प्रसन्न थिया। जो भी भाव जो भोजन खाराए थो, उन ते परमात्मा प्रसन्न थिए थो। असीं बेमतलब जो अहम में अची था वञूं, निवड़त ऐं न्यास खपे, नियठाई खपे, प्रेम खपे, सब्र खपे, शांति खपे, संतोष खपे। वो तुझे मथां कृपा पाणे थींदी, तोखे ॿाधाइण जी ज़रूरत ई कोन्हे। तूं रुगो मर्यादा रख, तूं रुगो उहो नियम पाल, तुझे मथां कृपा पंहिंजे पाणे सहजी थींदी। वो पूजा थी त लाज़मी ॻाल्हि आहे, भॻवान प्रसन्न थी वियो, नारायण भगवान भी प्रसन्न थियो, शंकर भगवान भी प्रसन्न थियो, ऐं ॿिन्ही जी जोड़ी अॻे ई जुड़े रहा। इष्टदेव पंहिंजे पाण में अहिड़ो हिकु रूप में आहिनि जो जीव जो कल्याण कंदा। उनजे क्या हिकिड़ी ॻाल्हि आहे, विप्र देन सुर संत हित लीन निज अवतार, निज इच्छा निर्मित तन माया गुण गोपाल। विप्र देन सुर संत, विप्र माना ब्राह्मण देवता, देन माना गाय माता। छो गाय माता जो
उन सां अक्षय फल मिले थो, अक्षय धन दौलत पैदा थिए थी, अक्षय सुख सुविधा जेकी कॾहिं बि नाश कोन थींदा। असांजो ध्यानु कोन्हे, असांजो ध्यानु केॾां आहे? जोड़नि खे हिकु ई धन दौलत उन सां धन दौलत लक्ष्मी तुंहिंजे पोयां डोड़ंदी। तूं धर्म पाल, धर्मो रक्षति रक्षत। तूं धर्म जा डोड़ पाल, तूं धर्म खे पालना कर तो धर्म तुंहिंजी रक्षा कंदो, तुंहिंजो वाधारो कंदो। पर उहो असांखे थिए नथो। उहा बि कहिड़ी भारत जी भूमि, ये भारत खंड जी भूमि एड़ी पवित्र है जंहिंजे लाइ वैदनि शास्त्र छा कयो? हिन धरतीअ ते धर्म कयो, हीअ धरती तव धर्मात्मा।
धर्म कंदे तो तुंहिंजो धन स्थिर थी वो तुंहिंजो धन घटि तुंहिंजे धन खे कोई नाश कोन करे सघंदो टी व्यक्ति थींदा तूं कमाए बि विकास बि कर कोई दिक्कत कोन्हे खूब विकास कर तोखे व्यापार वधाइणो आहे तोखे मकान ठाराइणो आहे बंगलो ठाराइणो आहे कार रखणी आहे पर धर्म न छॾ बस जी उते बिछी थो वञे धन अचे थो पोइ धर्म जो त्याग ऐं असांजी भारत भूमि कहिड़नि धर्मात्माउनि सां श्रेष्ठ आहे सभिनी खे ख़बर आहे त राजा हरिश्चंद्र दानी हो धर्मात्मा पर राजा हरिश्चंद्र दानी धर्मात्मा कीअं बणियो पतो अथव राजा हरिश्चंद्र अधर्मी हो अधर्मी माने नास्तिक सेवा छा आहे सिमरन छा आहे सत्संग छा आहे उनखे ख़बर ई पर उनजी जा धर्म पत्नी आहे तारा रानी उन तारा जी बचपन खां वठी सत्संग सां रुची सेवा सां रुची हुई संतन सां रुची शादी थी हुई ॾिठई मुंहिंजे सावराणी कुल में धर्म ॾाढा ई कोन्हे पर उनजी दिलि जो पत खे बि छा करे जंहिंजे मन में धर्म आहे उनखे आनंद ईंदो ई कोन जेसिताईं धर्म न करे जेसिताईं सत्संग न करे जेसिताईं सेवा न करे ही मनुष्य जो स्वभाव है सोचो छा कया कुछ ॾींहं गुज़रिया
सब सुमंता पतिदेव जी सुम्हियो पिया ऐं जिन जो धन दौलत ना लाड़ो आहे देर सां अचनि देर सां वठनि था। तारावती जो वीचार हो सत्संग में जो वो प्रत्येक काल जो उथी आए शाम चुप चुप करे कोई आवाज कोन थी करे स्नान करे सिधो सत्संग में वञे सत्संग वञे तो समाप्ति थिए थी घर अची थी वञे पति सुम्हियो पियो हुनखे ख़बर बि कोन्हे। रोज वञे थी रोज थी अचे थी पति खे पतो ई कोन्हे। सत्संग तू काल तोखे सत्संग करणो ही आहे तोखे सेवा करणी ही आहे पर किथे था वञो तोखे सिमरण करणो ही आहे जे चाहे तो तुंहिंजो भविष्य सफल थिए उन्हनि खे इच्छा न आहे तोखे कर्म ठाहिणो आहे तोखे बाग बुलंद करणो आहे त तोखे करणो आहे। हिकिड़ी ये सत्संग में भैया राजा हरिश्चंद्र जागियो तॾहिं राजा बोलो पोइ स्थिति वधी जागियो चातुर्सी तो मुंहिंजी ॻाल्हि त आहे कोन परमती कोन वीचार कयो कंहिं कम सां थींदी थोरी देरि थी हुई पर आहे कोन उथियो सॼो घर ॻोल्हियईं सॼो घर ॻोल्हियईं त पाण ॾिसणी कोन आई वारो थी पीड़ा शांत करे सुम्ही पर ध्यान आए त ॾिसण मुंहिंजी राति खे ॾिसे थो त दरवाज़े जो कड़ो खुलियो पियो आहे बीह पियल कीड़ा हुई आहे लेटी पियो पर पूरी अखियूं संदसि मां सत्संग समाप्त थियो आई दर खोली अंदर आई दर ॾेई पर ते न वेठी दर थी प्यारी तू कीड़ा हुई है सत्संग में रोज लेती आई हाँ खबर थी पर इहा ख़बर हुन पंहिंजे ख़्यालनि में वठी छॾी ते पक खे वेंदी छो जो हुन सां मुलाक़ात कोन थी ख्याल क्या है ख्यालन जी दुनिया भी ॾाढी ख़राब है पर सम्झाइण वारा सम्झाइनि था उहे तरीक़ा हिनखे परूर पइजी वई त वञे थी त किथे वञे थी पर हिनखे पकड़िया थी हिकिड़ी संदसि पत्नी उथी सुजात उहा वई पोयां हुनजे वञे पोयां वञे थो ॾिसे थो त किथे वई सत्संग में वई अनेक जीव आहिनि संत सत्संग कनि पिया हिन ॾिठो तारावती अंदरि वई चए थो इहो सम्झे थी मुंहिंजे पतीअ खे ख़बर कोन पवंदी हाणे मां हुनखे ॾेखारींदुसि छा कई तारावतीअ जी जुती चोराए हिकिड़ो पादर जुतीअ जो चोराए पार खणी हाणे निकिरंदी हिनखे जुती न मिलंदी घबराइजी वेंदी अची घर वेही रहियो तारावती जो सत्संग मां निकिती ॿाहिरि निकिरे थी मुंहिंजी जुती आहे कोन संतनि खे चए थी साईं मुंहिंजी जुती कोन दुनिया में जुती छो ॾाढा कुझु बि कोन था चवनि हुननि खे इहो ख़बर कोन्हे त असांजो कर्म किनो पियो थिए असीं पंहिंजो कर्म ख़राबु था कयूं जीव जी रुचि आहे बाकी पाप कमाओगे पीछे कर दिया वो बड़े लड़ू का दाम करता पहले खुशी तारावती संतन के चेती मुझी जुती आए कोन मां कीअं घर वञा पहिरियों गाई वञा त मुंहिंजो त पोल खुली पवंदो संत चंदा बेटा ॾिसे जाम ॾिठो त आहे कोन संत पंहिंजे साहिब जे अॻियां अरदास कनि साईं पंहिंजे सेवकनि जी रक्षा कयो तू सेवक बणजंदे त रक्षा थींदी पर सेवक न बणजंदे त रक्षा वो मौक़ो ईंदो पोइ तोखे पछताइणो पवंदो
आज बराबर एड़ी संतन पुकार कया जो बाहर अची जो तारा दिसे तो चप्पल पियो, चप्पल पाए घर पहुंची पर हरि नाम जो सिमरण करने गई। गोविंद गाने गोपाल गोविंद गाने गोपाल गाने नवमी अगले नवमी जो बाबा नारायण बाबा जी स्तुति कर, भोले बाबा जी स्तुति कर, लक्ष्मी जी स्तुति कर, वरंदा की स्तुति करेंगे। गोविंद गाने गोपाल गाने जीवन की नैया किनारे लगा दे, जीवन की नैया किनारे लगा दे, जीवन की नैया किनारे लगा दे, जीवन की नैया किनारे लगा दे। धंधोधारी व्यापार सुख सुविधा कम हो मान बलि कुल मान पर धर्म दिखा पहले नारो तुझे धर्म दामन बोलिए तो तुमके हर क्षेत्र में सहारा व्यापारी आई तो व्यापार बदल नौकरी आई तो नौकरी में तरक्की की परिवार जे कमकार में तो उनमें श्रेष्ठता गुण ही ना
जिन जो भी तव्हां इतिहास खणी ॾिसो, उन्हनि जे वाधारे में, उन्हनि जी तरक़ीअ में, उन्हनि जे वधण में, प्रतिष्ठान वधण में, समाज में रूप वधण में, उनजे पोयां कंहिं न कंहिं स्त्री जातीअ जो हथ आहे, जंहिंमें तव्हां ॿुधो पिया। ऐं अक्षनो बि आहे, उनमें बि भले सेठ शाहूकार हुजे, देवता हुजे, दैत, जलंधर दैत जी कथा है, तो जलंधर दैत हो, राक्षस हो, वर मिली है तो धर्म जी खिलाफत पे वेद भी कैसा विष्णु इंसान, भले नारायण भगवान हुजे, शंकर भगवान हुजे, देवी देवता हुजे, उन्हनि सां बि मुक़ाबिलो, पर उनजी पत्नी वरंदा मध्विता आहे ऐं धर्मात्मा। जलंधर वञे तो युद्ध करण देवताउनि सां, लड़ाई करण पियो वञे, उनजी पत्नी छा पई करे, भगवान विष्णु जे साम्हूं वेही, ख़बर अथसि त विष्णु सां ई विरोध थो करे, ख़बर अथसि त शंकर सां ई विरोध थो करे, पर उनखे भाव न आहे, ही मुंहिंजा देव आहिनि ऐं मां रक्षा बि इन्हनि खां ई कराईंदसि। अॼु वरंदा लड़ाई में वञे तो भगवान विष्णु जे अॻियां वेही हथ जोड़े नमस्कार करे, चरणनि ते शीश निवाए, हृदय में ध्यान धरे थी, प्रभु मुंहिंजो पति युद्ध जे मैदान में वियो आहे, लड़ाई लड़ण विया, मां तुंहिंजे चरणनि जी दासी आहियां, मुंहिंजे पति जी रक्षा कर। अठी पेर इहा आहे, शास्त्र ॾेखारे थो, यत्र नार्यस्तु पूज्यते रमन्ते तत्र देवता। जंहिं परिवार जे अंदरि स्त्री जातीअ जी महिमा खे ॼातो थो वञे, पूजा आहे, श्रेष्ठ आहे, उहो वधंदो वेंदो, उते देवताउनि जो वास हो आहे। जंहिं घर में स्त्री जातीअ जी इज़त कोन्हे, उहो घर कॾहिं बि तरक़ी कोन। वृंदा जप पई करे, मुंहिंजे पतीअ खे जीत मिले, ऐं कढी पियो अचे देवता ॿार, देवता सभु गॾिजी आया, भगवान विष्णु साईं ही छा आहे? जलंधर हेॾो असांजो विरोधी आहे, देवताउनि सां लड़ाई थो लड़े ऐं हुनजी जीत पई थिए। भगवान चए थो भई हुनजी पत्नी पत्नी सां पोइ साईं कीअं थी? भगवान नारायण चए थो भई इनखे मां कुझु करे न सघां, हिनजो मौत त शंकर भगवान जे हथां थींदो, छो जो शिव जी ही पैदाश आहे, कुझु त कयो। हिकिड़ी ॾींहुं जलंधर लड़ाई ते वियो आहे, हू भगवान विष्णु जी पूजा पई करे, पूजा कंदे कंदे थोरो झटको अची झटको जो आयो ॿाहिरि थी, एतिरे में भगवान नारायण छा कयो, जलंधर जो रूप धारण करे वृंदा जे अॻियां अची, वो अॻे पूजा में वेठी, झटको आयो, बहता भी हुई, ॾिसे त मुंहिंजो पति त खटी आहे, पर मां झटको छो खायो, जोड़ पाए पतीअ जो आलिंगन कयो, जीअं आलिंगन कई त होॾां शंकर भगवान जो त्रिशूल लॻो ऐं जलंधर की मृत्यु थी, मृत्यु जो थी वई, छिक भरिजी, मुंहिंजो पति तो मरी वियो त ही केरु आहे? चएसि पापी तूं ॿुधा केरु आहीं? मूंसां त ड्रोह कयो, भगवान विष्णु प्रकट थी, नारायण तूं कपट कयो आहे? नारायण भगवान चए थो वृंदा तुंहिंजी शुरू खां वठी मूंसां प्रीत हुई, शुरू में तो जॾहिं पूजा पे कई मूंखां वरे घुरिया त मूंखे पति रूप में तूं मिली, पर तुंहिंजो कर्म अहिड़ो हो जो तोखे जलंधर सां शादी करणी पई, मां तुंहिंजी उहा मनोकामना बि पूरी कई, न त तोखे मोक्ष मुक्ति कोन मिले। ये अक्षय नवमी जी कथा है। वृंदा शराब जैसी
तो मूसा कपट कया वन तू पत्थर बने भगवान खिले तो चिंता कोने मुखे भगत अंदर खराब नहीं मंजूर आयल कीच पीच चल चले भूसा करो आप सही आए जलंधर जिघारे जो आया बसी के मातराती मां तो के शराब थी जो वन तू पत्थर बन भगवान विष्णु जैसो चिंता जे मां पत्थर थींदुसि त तुलसी जो पेड़ तू थींदी ॿई गॾु हूंदा पत्थर जी बूंदी ठहंदी उन में पेड़ थिए
भई जल कढ देना। वरंदा खे वरदान, वरंदा श्राप ॾिनो पर भगवान वरंदा खे वरदान ऐं चई त अॼु ॾींहं खां पोइ इहा अक्षय नवमी जे नाले सां थींदी। जा बि स्त्री जा बि कन्या नवमी जा व्रत रखंदी, उहा अखुट सौभाग्यवती थींदी, अछो घटनाऊं थींदियूं। इहो असांजो धर्म जो लाड़ो ई कोन्हे। असांजो इन्हनि ॻाल्हियुनि खे सम्झण जी ज़रूरत ई कोन समझी आहे। ॾिसो पिछला ॾींहं ॾिसो, मां त चश्म जी गवाह आहियां, कारकतनि जे महीने में, कारकतनि जे ॾींहंनि में दरबार में न्याणे निमाणे जूं टोलियूं हूंदियूं, पर अॼु मां हिन रस्तो ई ग़लति आहे ॾेखारे ॾिसो खां वठी बसि दान कटो कयो जेको कॾहिं बि हुननि जो रहण त असांखे उहो सम्झ अचे ई कोन थी असांजो कल्याण कीअं थियो। ईदियूं कन्याऊं ईंदियूं हुयूं ऐं वरी आंवले जे पेड़ ते जल चढ़ाइण जे लाइ, मां सम्झां थो हितां खां पंधु वञी शायदि हलालपुर या लाल घाटीअ ते आंवले जो पेड़ आहे जिते जल चाढ़े त कृपा थी, पर हुन कृपा खां से दूर थींदा था वञनि। हेॾा वरंदा जो थिया थोरा तारा थी विया। तारा खे चप्पल मिली वियो, चप्पल पाए आई आहे, जीअं अञा वेठी आहे त हरिचंद्र थी वियो। ॾिसो केॾा वई हिते मां सत्संग में वई छो बसि मां वेंदा न मुंहिंजो नेम आहे। तो असांखे त कॾहिं ॿुधायो कोन्हे, मूंखे बि कोन ॿुधायो अथई, मूंखे ख़बर आहे तव्हांजो सुभाउ आहे न भाई साहब, कोई वेट नेवड़त ऐं न्याज चुप पहिरियों ॻाल्हि आई आई चती न पहिरियों ॻाल्हि कोन आई आहे। कीअं आई आई? मुंहिंजो चप्पल आहे। राजा हरिश्चंद्र चप्पल ॾिसी वारो थियो, ॾिसी तो जुती त उहा ई आहे, पर उहा जुती त मां चुरायासि। उहा जुती तो मां खणी आयसि, हिन वटि जुती किथां हुई? ही जुती किथां आई? चइजे मूंखे त ख़बर कोन्हे, संतनि साम्हूं निवेदन कयो, संतनि मूंखे जुती ॾिनी। मारुति ही घड़ी दिमाग में चोट लॻी, मां वियुसि, मां पंहिंजे पत्नी खे ॾुआरी करणु पे चाहियो, हुनजी जुती खणी आयुसि, जुती नहीं अची वई, करंट लॻी वियो। माना सत्संग में असर आहे, बल आहे, हुनजी महिमा आहे। घड़ीअ गांधी सम्झी वियो त सत्संग में बल आहे, सत्संग चाहे त सभु कुझु करे सघे। मां हथ सां जुती चुरायो आहियां ऐं इहे बिल्कुलु पोआली उहा जुती खणी आहे, चोट लॻी वई। घड़ो बल बजे पर बजे ना Hare
असी घड़ियों घड़ियों बर्बाद था कई छो विचार अॼु सुजन ॿारनि जा पेपर थियनि था भले केॾी महिल टाइम हुजे समय ते उथी पहुचनि था के व्यापारी थोरो दूर वञण वारा आहिनि त उहे बि नियम सां उथनि था 3 बजे उथणो पए त 3 बजे उथनि था 4 बजे उथणो पए त 4 बजे उथनि था पर उते पहुचनि कंहिंखे थोरो दूर वञण जे लाइ गाॾी पकड़णी आहे ट्रेन पकड़णी आहे बस पकड़णी आहे वञनि था पर तोखे पंहिंजे जीवन संवारण जो आहे कोन क्या हो तो भविष्य बिगड़े तो पोइ रोई तो वो कुछ समझ आज हरिश्चंद्र की चोट लगी हुई तो जैसो हाने मां भी तो सत्संग में इसी जो सत्संग में मिला गंगा पार में जी छापे जपे बोला केड़ो नाम थे असी आज से पहुंचू न असांजो सनातनी धर्म छा थो चवे तू नाम जप तू हरिय जो नाम जप तुझो बेड़ो पाण ही पार थी जेको हर बोले भागन जो दर सुख खोले भागन जो दरवाजो कीअं खुलंदो तू नाम जप तो पाण ही खुलंदो झाला खे उस नाम जप निस पास रात में आराधना
पर तुझी वृत्ति नथी कोन्हे, तुझी वृत्ति ध्यान धन तो तुझे पोयां करोड़ पाईंदो आहे, तूं कर त सही। ईदो ईंदे तूं संभाले कोन सघंदे, लहंदा ते लहंदे सभु ॿार जुगा जुगंतर खाई, जुगनि जा जुग पियो खाईंदे। पर असां तारी उल्टो कमु आहे, धन वधे थो त धर्म घटिजे। तो संत महात्माऊं अरदास छा कनि, भई तूं कमकार सां लॻो पियो थी या वांदो हुजी त अची पियो, न तुंहिंजो धंधो हले, न तोखे नौकिरी मिले, न तुंहिंजो गुज़रान थिए त तूं सत्संग में रोज़ ईंदे साईं जे अॻियां अरदास कंदे। पर जे उहो वधे थो त तुंहिंजी रुचि वधणु घुरिजे। मूंखे सत्संग मां सभु कुझु मिलियो आहे, मूंखे गुरूअ जे दर तां सभु कुझु मिलियो आहे, मूंखे धर्म तां सभु कुझु मिलियो आहे, त मां ओड़ा डोड़ा। पर तुंहिंजो दिमाग़ व्यर्थ में बची वियो, उनखे कढणो आहे बसि। अहिड़ी प्रकृति कर जो तूं सम्झी, जानवर सम्झी आहे। यादि कनि था हिकिड़ो रेगिस्तान राजस्थान जे अंदरि उठनि जो व्यापारी, घरां निकितो आहे उठ खणी 100 उठ अथसि। जंहिं जंहिं शहर में पहुचे पियो राति रहे पई त पाण बि रहे पियो ऐं उठनि खे किले सां पइजे। हिकिड़े गांव में पहुतो, शहर में पहुतो, उठनि खे जीअं बदल शुरू कयईं, 99 ॿधईं, बाक़ी हिकिड़ी रसी ख़बर आहे किथे किरी पई राजा। हिनखे कीअं ॿुधाई त भॼी वेंदो। जंहिं जॻह ते निवास पियो करे उते जो किसान हो हिकिड़ो, उन किसान खे चयईं यार हिकिड़ी रसी त ॾे मूंखे हिकिड़ी नोरी ॾे, छो मुंहिंजी हिकिड़ी नोरी किथे किरी पई आहे, उठ खे ॿधंदुसि रहंदो न त भॼी वेंदो। किसान चयसि भई मूंखे रसी त आहे कोन, पोइ छा कयां, मां तोखे हिकिड़ो तरीक़ो ॿुधायां। कहिड़ो तरीक़ो आहे? चयसि तूं 99 उठनि खे ॿध, उहो बि उते ई हूंदो ॾिसंदो, उनखे ॿध, पोइ बाक़ी जेको आख़िरी उठ थिए उनखे जीअं ॿिए खे काए थो वञे, कन खां छिके या कहिड़े रूप में छिके वञे थो, उनखे बि छिके, उनखे छिके उते तयारु वञी किले सां ॿधंदो आहियूं। किलो भले कोट कोन्हे, रसी बि कोन्हे, तूं चिंता न कर, उन जॻह ते ईअं हथ जॾे मुठा इशारो कर ॾिसे। उठनि जो व्यापारी वारनि बि छा थो था चए, उहो कर, पोइ जीअं रसी ॿधंदो न उते ईअं वड़ वकर ॿधे, रसी आहे कोन, वड़ वकर तुंहिंजो उठ वेंदो ई कोन। इहे त अजीब तकनीक ॿुधाई आहे, तो ठीकु आहे करे थो ॾिसां। 99 उठ ॿधईं, सवे खे ईअं ठक ठक करे वड़ वकर ॾेई भई उठ वधी वियो ऐं इहो उठ ॾिठो, ॿिए छिंद थी सुम्ही पियो। सुबुह जो ॾिसे त उहो बि उठ उहो ई वेठो आहे जीअं ॿिया वेठा आहिनि। त हिन 99 उठनि जी रसी खोली, हुनखे रसी ॿधी कोन्हे त खोलियो कीअं? रसी खोले ॿिया उथिया, हू उथे ई कोन। किसान वटि आयो कि भई उठ त उथे ई कोन थो अचे, उथंदो कीअं? त हुनखे ॿधो त छोड़ीस त सही, अरे मूं ॿधो ई कोन, ॿधो त हुई न, भले बनावटी ॿध, छोड़ बि बनावटी। इहा वॾी तकनीक आहे। आयो जीअं रसी खोलींदे हो ॿिए जी एक्टिंग कई, रसी खोलियईं, पोइ खूटो बि कढियईं, जीअं खूटो कढी उथंदो थी वियो, वेदांत तूं जानवर सम्झी था वञनि, तूं इंसान आहीं, तूं इशारा बि नथो सम्झी। ऐं उनजे पोयां ई कल्याण थिए थो। जा बाणी पढ़ी थी, कसन तरे कीअं था चओ असांजो बेड़ो पार न थींदो। तुंहिंजो उधार थींदो, तूं विश्वास रख, पर तोखे जीअं धंधो वधे थो, धन वधे थो त तुंहिंजो अहम बि वधे, पोइ तूं चतुराई थो हली कंहिंसां, सो बि स्त्रीअनि सां।
वो तो वरी पुठिते थी वो पाणी ख़बर पवंदी पोइ वरी नंढी हुननि जी अॻियां कंदे त तूं अहिड़ो रस्तो ई छो थो वठी छो नथो समर्पित भाव रखी उते चतुराई न साफ़ ॾेखारनि था शास्त्र त चतुराई न चतर भुज पाइजे जे इष्टदेव सां चतुराई हले सियाणप हले पोइ तुंहिंजो कर्म बिगड़ंदो जे उते समर्पित भाव रखे न त तुंहिंजो वाधारो थींदो त तूं अहिड़ो रस्तो वठ जो वधंदो वञी वृक्षनि जी पूजा ॿिजनि जी पूजा जानवरनि जी पूजा थिए थी त इंसान आई अॼु लक्ष्मी माता खे वीचार थियो मां बि नारायण भॻवान ऐं शंकर भॻवान जी स्तुति कयां त उन अक्ष विर्त रखियो आहे अक्ष नवमीअ जो ऐं आंवले जे पेड़ जे हेठां पवित्रता थींदी आहे उनजो शास्त्र में फल आहे ऐं आंवलो हिकिड़ो अहिड़ो फल आहे जो हर रोग ते लॻंदो आहे तूं खा कहिड़े बि रूप में खा कचो खा सब्जी खा अचार खा कहिड़े बि रूप में खा तोखे फल अक्षनवमी जी महिमा थी भॻवान विष्णु चए थो हाणे हर युग में कार्तिक जे नवमी खां वठी न्याणियूं निमाणियूं पतिव्रताऊं न्याणियूं स्त्रियूं जेको बि अक्षनवमी जो विर्त रखंदो ऐं तुलसी माता जो ध्यानु करींदो तुलसी माता खे ध्याईंदो हुनजो बेड़ो पार थींदो इन करे ही अक्षनवमी जो त्योहार आहे अॼु खां वठी एकादशी ताईं माना 3 ॾींहं अॼु 9 तारीख़ आहे 12 शायदि एकादशी आहे कॾहिं कॾहिं 4 ॾींहं बि थींदा आहिनि कॾहिं 3 ॾींहं 12 तारीख़ देवोत्सनी एकादशी आहे अॼु खां नवमी जा त्योहार आहिनि जो भी तुलसी माता के भावना सां जल चाढ़े तो नमन करे तो वस्त्र चाढ़े तो वस्त्र चाढ़ण में महिमा आहे जा संगत असांजी कंदी आहे मां सम्झां थो शायदि व्यास बि कंदियूं आहिनि तुलसी माता के वस्त्र पाए उनजी पूजा करे जेकी सुहागन जूं निशानियूं आहिनि चूड़ियूं सिंदूर कोई भेट ॾींदियूं आहिनि त उनजे सुहाग जी रक्षा थींदी त इहे विर्त निभायूं अहिड़ा ॾियारा भाग वारा ॾाढो मुश्किल जिनखे बि मिलियो आहे सम्झो तव्हांजो कोई पूरबो कर्म खुलियल आहे तव्हांजो कोई भाग खुलियल आहे तव्हांजे मथां कृपा आहे बाक़ी उहे इष्टदेव कंहिं न कंहिं रूप में तव्हांजी रक्षा ई कनि था अगन देवता त असीं घबराईंदा आहियूं पर अगन देवता भोजन खाराए थो पर जो हुन सां छेड़खानी कंदासीं त कोई भस्म करे इष्टदेव सां छेड़खानी न कंदा तुंहिंजे भले जूं ॻाल्हियूं उन्हनि जो सूक्ष्म ॾिसो रूप आहे दीपक दिए के बारे उनमें तेल विझो वठ के आग विझो सॼी राति पाण जले तो पर ॿियनि खे रोशनी पाण सॼी राति वट सड़े थी अग्नीअ जे प्रकाश जे करे पर दुनिया ते पोइ जेॾी महिल उहो तेल ख़तम थी वियो तीअं तुंहिंजे जीवन जा बि शुभ कर्म आहिनि जे कंदो ईंदे त तुंहिंजी बि जोत जगंदी रहंदी पर जे तूं छॾियो पोइ विनाश त ई 3 गतियूं आहिनि धन कमाए बि धन मां विलासा बि कर कोई चिंता कोन्हे सुख माणण कोई ॾोह कोन्हे मां वार वार तव्हांखे ॿुधाईंदा ही बेमतलब जा प्रपंच आहिनि सुख छॾियो न राजा महाराज उन्हनि बि सुख माणिया पर जिन धर्म जो लारो वरितो त धर्म उन्हनि जी रक्षा धर्म जो लारो सतगुरु जो लारो स्त्री जातीअ जी इज़त इहे धर्म जा पहलू आहे जे तूं कॾहिं त तुंहिंजो वाधारो थींदो तूं कर त सही अभिमान न कर अहम न कर नेह ठाहे निवड़ ऐं न्याव जिन बि अंदर में अहम ऐं शंकाऊं कुशंकाऊं रखिया आहिनि
तंहिंजी को दुर्गति थी पर जेके हुन में तत्पर आहिनि उन्हनि जी पूजा थिए थी उहे बधंदा त इहो आहे 9 जो विर्त जा 3 ॾींहं अञा तव्हांखे उहे दर्शन ॿुधायूं समय जी सुई बि रोके थी उन तो मां बि मजबूर आहियां तव्हां बि मजबूर आहियो ऐं मूंखे सदाईं तव्हां ॿुधाईंदा आहियो न भई डपु हूंदो आहे अलाह तव्हांजो ध्यानु कहिड़ी घड़ी या कांटे में वेंदो केॾी महिल टुकोड़े उथंदो पतो ई कोन थो पए तव्हांखे बार बार ॿुधाईंदो आहियां त भलो तुंहिंजो आहे पर तूं हुनखे सम्झी कोन थो उहो बि सम्झाए तकलीफ़ कोन था भई मन सम्झे त असीं किथे था सम्झूं ध्यानु ॾियूं शुभ कर्म जेतिरो वधीक कंदासीं ओतिरो असांखे वधीक कार्तिक महात्मा में जेतिरो बि शुभ कर्म कयूं असांजे मुक़दस खुलण जा ॾियार आहिनि किथां खुलण उतर गुरु जो मिलियो मूंखे आहे मागन वारो सेवादार में करवा भी मूर्ति कवि निशान कयो तव्हांखे ग्रेसी गवर्नमेंट कोई कहे तो मुझे एक टाइम सेक्रेटरी सुबह जो टाइम संगत में ठगी करे संगत वाले करे गुरु करे ठगी न करो भले सेवक ठगी क्या करते जनता जी का हर किसी जो विचार फायदा
गुरु सिखा की बुख सब गई शादीवार ने लिखा था जेकी सतगुरु जा सेवक है ना सब बुख लई सिर्फ एक बुख ना सब माने की छूट ले चलियो पर तैका को भी तो है में अंदर तैका को भी तो न समझ की समझा तो बराबर इन नियमन ते हलू ऐं तव्हांखे ॿुधायो त बराबर सेवादारनि जे अंदरि बि उमंग आहे असांजो प्यारो कन्हैया लाल पादा साईं जंहिंजे वचड़े खे सुहिणो सुंदर जॉब मिलियो आहे बैंक जी नौकरी न वीचारो त मां संगत खे छोला भटूरे जो प्रसाद खारायां त शाम जो उन प्रसाद जी बराबर संगत में व्यवस्था थींदी कोई असीं नियम बि पालियूं त असांजा बि बेड़ा पार थियनि सत्संग करती नाम मुझे लेना योनी कोटा मावी सोनार दरबार में मंत्रानी परिवार करते हैं बाबा आसानी दरपता सही संगत के यहाँ चाहे एक प्रसाद आके ताजी इच्छा से संगत खाए आसानी मकाम भी आप सीखे आसानी भी मनोकामना पूरा करें कि तो जा देवियां ये कि पहली तरफ में सारे कार्यक्रम कोई चाय मीठा कोई कटोरी समोसा छोला भटूरो कोई गुलाब जामुन ये सभी प्रसाद संग लेके आएगा तभी पहले मंत्री केंद्र कयूं त आसान भी करासी
तुम्हारी गत तुम्हारी जानी नानक तुम्हारी गत तुम्हारी जानी नानक पौड़ी प्रथम भगवती सुमर के गुरु नानक विद्यानंद गुरु मरदास गुरु रामदास अर्जन और गोविंद सुरो श्री राव श्री कृष्ण आइए जिन सदस्य गुरु तेग बहादुर सोनी गणों धन दसवां पातशाह गोविंद सिंह मेरा धन दसवां पातशाह सब थाई हो सा धन दसवां पातशाह सब थाई हो। प्यारे पातशाह गुरु ग्रंथ साहिब जी के दर्शन दीदार का ध्यान रखकर होना। बाबा श्री चंद्र बाबा लक्ष्मीचंद जी के चरण का ध्यान रखकर होना। श्री राम श्री कृष्ण चौबे अवतार की कमाई का ध्यान रखकर होना। चार वेद से शास्त्र 18 पुराण 27 समृतियों की कमाई का ध्यान रखकर होना। शांत सतगुरु आदुरो स्वरूप ब्रह्म निरंकार भोलानाथ शंकर भगवान जगत गुरु श्रीचंद भगवान सतगुरु नानक के मेरा हे नारायण भगवान तुलसी माता वृंदा रानी हे लक्ष्मी माता तवांजे हिनन प्यारन ते नौमन जेनियन ते प्रेमी प्यारा सिख सेवादारी न्यान निमान जितांजे दर ते नेम निमानता तांजे उस्तति कंता तांजे भजन गानता तांजे दीदार करे तांजे चरण में शीश निवानता वरन प्रेमी निमता सदाई आशीष कंदा दे जब दुख दर्द दूर कंदा निरोगी काया दे कंचन काया दीना धंधे दारी में बरकत दीना जोत मंजोत जगाई नाम दंतर भंडार करेगा आया अवतार तारीना मैं दीना धारीना जीवन इत्यकार बख्श तु बख्शना अस्यायो ते जाबा मेरे दिन दाता इतना दीजिए जा मैं तुम समा मैं भी भूखा ना संतन भूखा बाबा मैं भी भूखा ना संतन भूखा आया से तुझे तले तू नाम भी नहीं सके जिते अवंग फेर ते सदाई है चार पैर राजा सत्संगारे तो चार पैर जंजा भी सत्संगारे देश परदेश रक्षा करना बिल्कुल माफ करना तो आदर बस लेना तेरा वाला पिंजा दे पहले चरण जो ध्यान रखल जी राज गुरु गरीब मनवा गुरु नानक नाम चरण चला तेरे वाली सत्संग काल तेरे और गुरु नानक दे दीन दर्द दुख भंजना कट कट नादना शरण तुम्हारी आयो नानक के प्रभु सो शरण तुम्हारी आयो नानक के प्रभु जेता समझ सागर नीर भैया तेते अगुण हमारे दया करो किस मेरो पाओ दे पत्थर तारे जियागन बराबर तपे भीतर लगे काफी प्रणवत नानक हुकुम पछाने सुख होवे दिन रात नानक हुकुम पछाने सुख होवे दिन रात। राम सोरठ बाणी भगत बीखंड की पहले कुंका सदगुर प्रसाद ऐसा नाम रतन निर्मोलक पूर्ण पदारथ पाया अनक जतन कर हृदय राखिया
कहते कहन न जाई, जैसे गूंगे की मिठियाई। रसना रमत सनत सुख श्रवणा, चित चेते सुख होई। कह बीखन दे नैन संतोखे, जह देखा तह सोई। कह बीखन दे नैन संतोखे, जह देखा तह सोई। गुरु नानक देव की आज के आनंद की हरि ओम। शांति शांति शांति। बोलो सतनाम सतनाम।